नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त सहाफ़ी जी तज़लील खिलाफ़ सहाफ़िन समाजी अॻवाण तरफान सहाफ़ी मंसूर अहमद मीरानी मीरपुर माथेले जे एहलकार सादिम जलबानी तरफान तज़लील जो निशानो बणाइण बाद वीडियो एडिट करे वायरल करण वारे अमल खिलाफ़ सहाफ़ी मंजूर मशहूरी शरीफ बोज़दार के बी फ़खरुद्दीन बोज़दार ऐं ॿिनि समाजी अॻवाण एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कंदे चयो आहे त सिपाही सदाम जलबानी खे कंहिं हक़ ॾिनो आहे जो सहाफ़ी जी तज़लील करे वीडियो भरे सोशल मीडिया ते वायरल करे तज़लील जो निशानो बणायो है। अहिड़ी किरियल हरकत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। अहिड़े वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे तमामु घटि आहे। आख़िर में एहतजाज कंदड़ IG सिंध DIG सखर SSP घोटकी खां मुतालबो कयो त सहाफ़ी मंसूर मीरानी जी तज़लील कंदड़ बदमस्त सिपाही सदाम जलबानी खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में सिंध भर जे सहाफ़िन जो एहतजाजी मुज़ाहिरा वधाया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।